दुनिया सां मुआशरे जे कमज़ोरियुनि ऐं उन्हनि जी निशानदी कई, उन मां निकिरण जा रस्ता कढिया ऐं अॻिते जी रहनुमाई कई। साॻिए नमूने सां सिर्फ़ु जेको असांजो अमल हुयो, हिकिड़ो उस्तादु आहे जेको जंहिं पंहिंजे शाइरीअ में मुआशरे जे कमज़ोरियुनि, रोज़मर्रा जे मामले जे इस्तेसालनि ऐं उन्हनि खे तमामु सादी ॿोलीअ में करे ऐं पंहिंजे में पेश कयो। उन करे वक़्त जो उस्ताद, रिफॉर्मर ऐं माण्हुनि में सुजाॻी पैदा कंदड़ किरदारु हो जेको उस्ताद जी शक्ल में ज़ाहिर थियो ऐं हू पंहिंजे वक़्त जो भले 150 साल गुज़री वियो। 150 साल इब्राहिम शाह जो क़ब्रिस्तान में अलाए केतिरा हिते दफ़न आहिनि, शायदि हज़ारे अहिड़ा हूंदा जेके हिन खां वधीक अमीर हूंदा, पर हिकिड़े उस्ताद जो शान इहो आहे जो अॼु असीं सभु ऐं हुनजी पेश पवण आया आहियूं ऐं खेसि इख़राज तहसीन पेश करणु आहियूं। इन करे ऐं सुञा पियो त अहिड़े क़िस्म जा जेके असांजे 21वीं सदीअ में ख़ुशूसनि असांजे दरगाहुनि वारनि खे पियो सोचूं त जिन दरगाहुनि ते जिन वलियुनि जूं ख़बरूं आहिनि, जिन में रुहानियत ऐं पैगाम लतीफ़ आहे, सचल आहे, उनखे पंहिंजे उन्हनि जे पैगाम खे आम करे ऐं माण्हुनि में उहो किरदारु पैदा करण जी कोशिशि करियो, न की उहे हिकिड़ा पंहिंजे कारोबार जा ज़रिया बणे। ऐं सुञा पियो अहमल फ़क़ीर ॾियारो असांजे इलाइक़े में 40 सालनि खां मल्हाइजंदड़ आहे। सरकारी मशीनरी पैसे ते थी हले, सो उहे दर ते दरब न लॻा। इंशाअल्लाह अॻिते बहितरी ईंदी, हिन पैदागीरनि मां जान छुटंदी त हमल जहिड़ा किरदार अञा वधीक ज़ाहिर थी अॻिते। सकाफ़त खाते, तालीम खाते, ज़िले काउंसिल मां केतिरा पैसा थिया आहिनि त हुन कमेटीअ जा घणा हमरा टंगिया पिया हूंदा। महिरबानी।